अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ने दास्ताने मोहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण। छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस, लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 13। दोस्त सां ॿ टे ॻाल्हियूं। मज़मून: ऐं दोस्त, आउं हिकु नाबलद अणघड़ियो काठ हुउसि। तो लुत्फ़ ऐं करम सां मूंखे मुल्क जे कुंड मां हथु करे पंहिंजे ग़ुलामीअ में हल्क बोश बनायो। राणा हुयसि रीह, तो साईं मूं सोन कयो। तुंहिंजे ग़ुलामीअ खे कहिड़े नखरनि में अदा करियां? हाफ़िज़ शिराज़ी फ़रमाए थो, असीरे बन तवाज़ हम दो आलम आज़ाद सत। माना तुंहिंजो क़ैदी ॿिन्ही जहाननि खां आज़ादु आहे। आउं हिकु वहशी जानवर मिसल होसि। तुंहिंजे कुर्ब जी कड़ी मूंखे मुहज़िब सोहबत जो लाइक़ु बनायो। मुंहिंजे ख़ुदीअ खे तो खाई छॾियो। घणनि दरनि खां पासे करे हिकु पंहिंजे तरफ़ राग़िब कयो। उहा कसरत खां वहदत तरफ़ नियण जी शुरूआत हुई। हर चंद के सदे दोस्त बमने दुश्मने शुद, अज दोस्तीए यके दलम ऐमने शुद। वहदते बगुज़िदम ज कसरते रुस्तम, आखिर मन नजो शुदम वो ओ अजमन शुद। उमर ख़याम। माना सोहा दोस्त दुश्मनीअ जो बाहिस बनिया, पर दोस्त रखण करे दिलि खे तस्कीन आई। कसरत खां निकिरी वहदत में आयुसि। नतीजो उहो निकितो त हू मुंहिंजो ऐं हुन जो थी वियासीं। जॾहिं ग़ुलामीअ जो ज़ंजीर पातुमि त मुंहिंजूं इबादतूं गुम थी वियूं। तुंहिंजी ग़ुलामी मुंहिंजी इबादत हुई। वो काफ़र जिसको दीदारे खुदा की हो हवस, ऐं बुते काफ़र तेरे ही तालिबे दीदार हम। तुंहिंजी ग़ुलामीअ जा ॾींहं मज़े वारा हुआ। ऐं बेजान पुतलो होसि। तूं मुंहिंजो साहु हुई। मुंहिंजो उथणु वेहणु सुम्हणु ऐं ॻाल्हाइणु तुंहिंजो हो। जहिड़ी तरह माण्हूअ खे जिन जो आसेब थियण बाद माण्हू संदसि कब्ज़े हेठि अची वञे थो, पोइ ॻाल्हाईंदो उथंदो वेहंदो सिर्फ़ु जिन ई हूंदो आहे। अहिड़ो तुंहिंजो मूं ते कब्ज़ो हो। ओचितो को जो वाव लॻो, जंहिं मुंहिंजी हालत बदिलाए ग़ुलामीअ मां कढी हमसरी ऐं हिक जहिड़ाईअ जे दर्जे ते आणे छॾियो। लज़त को असीरी के कर याद बहुत रोया, तुझ कैद से दिल होकर आज़ाद बहुत रोया। सौदा: मूंखे तुंहिंजी ग़ुलामी सोन हुई, पर तो नवाज़िश करे तरक़ी ॾेई ख़ालिस मोहबत खे इश्क जे दर्जे ते आणे छॾियो। अॻे सगीर हुअण करे ॿार समूरो तोते हो, पर हाणे आदम वारो दाणो खाराए बलूअत में आंदाई। अॻे लालच ऐं लोभ कोन हो, हींअर थियण लॻुमि। दिलि में इनाम जे हुसूल जी उमेद पैदा थी। राजा वटि मोतियुनि जो काल कोन हो, तो पंहिंजा ख़ज़ाना मुंहिंजे लाइ खोले छॾिया। ऐं ख़ता जो घर होसि, सो गुमराह थियण खे वेझो आयुसि। ऐं इम्कान हो त तुंहिंजे लुत्फ़ करम जो बेजा फ़ाइदो वठां, पर वरी तुंहिंजी हिदायत नसीब थी पाण सुञाणे परे रहियुसि। चने सरसी चाग मतां का मुंद करे, ॾमिरियो ॾुहाग ॾिए खे सुहागणे। जॾहिं नवाज़िश मां मुस्तफ़ी थियण जो वक़्तु आयो त तो विसाल खां पसे करे मन खे ख़ुदि पसंदीदा फ़िराक तरफ़ राग़िब कयो। ज़ाहिर में मुंहिंजे बदन जी क़ुवत ऐं अंदर जो आसांगो बंदि थियण ते हो, पर रहमत एज़दीअ जे आधार ते दिलि झले फ़िराक जे सफ़र जी तयारी कयमि। हाणे पाण खे बालिग़ सम्झी आज़ाद ऐं पाण ते भाड़ींदड़ सम्झां थो। अलबत फ़िराक लाइ अलफ़िराक अशद मिनल मौत जा लफ़्ज़ ॿुधी दिलि पे ई घबराए, लेकिन उन जो फ़िराक मुंहिंजी ख़ुदी खां ई ज़ाहिरी भञ ड्रोड़ खां पासे करे अंदर जी डुक ड्रोड़ तरफ़ राग़िब कयो आहे। हाणे चवण लॻो आहियां, अगरश वफ़ा सत ख़ुद मय आयद, दरे आमद नशो अस्त ख़ुद मय आयद। बेहुदाए चरा दर पे उमे गर्दे बनशीने, अगर ओ खुदा सत ख़ुद मय आयद। ख़याम। माना जेकॾहिं हुन में वफ़ा आहे पाण ई ईंदो, जेकॾहिं अचणु ज़रूरी ॼाणंदो पाण ई ईंदो। अजायो उन जे पोयां छो पियो फिरी वेह, जेकॾहिं हू ख़ुदा आहे त पाण ई ईंदो। हाणे ख़ुददारी सिखी पियो आहियां। तो सोन जो साईं आहीं, मूं जहिड़ा केई तो ते मस्तान आहिनि। हाणे पंहिंजी दिलि जी चौदीवारीअ में पंहिंजो घर सफ़ा करे थो वियां ऐं इंतज़ारु कंदो रहंदुसि।
रोज़ पियो राह निहारींदुसि त कॾहिं तो कर्म जा पेर भरे अची मूं वटि महिमान थी, पोइ तोखे दिलि जे मसनद ते विहारे इश्क जी निमाज़ पढ़ंदुसि, तोखे रोई रिझाईंदुसि ऐं चवंदुसि त तुए हक़ीक़त मुंतज़िर नज़र आ लिबास मिजाज में कि हज़ारों सजदे तड़प रहे हैं मेरे जबी न्याज में। इक़बाल। अखियुनि में थी वे त वारें आऊं ढकियाई, तोखे न ॾिसे ॾे आऊं न पसां की ॿियो। शाह। ख़तनि ऐं मज़मूननि ते तबसरो। ईअं त नावलनि किसनि कहाणियुनि ऐं शहर में इश्क बाबति घणो कुझु पढ़ियो हुउमि, पर जहिड़ीअ तरह साइंस जी थ्योरी पढ़ण बाद जेसीं ताईं उन जा लेबॉर्ट्रीअ में तजुर्बा नथा कया वञनि उन वक़्त ताईं सही हक़ीक़तुनि बाबति पूरी आगाही नथी थिए। उन वांगुरु जेसीं ताईं मज़कूरा बाला दोस्त मीम सां वाक़फ़ियत न थी हुई उन वक़्त ताईं इश्क जी माहियत खां वाक़िफ़ न थी सघियो हुउसि। उहा औरत वॾी घराणे जी आला तालीम याफ़्ता बाइख़लाक़ मुहज़िब ऐं शादीशुदा हुई। हुन जी मोहबत मुंहिंजे हिकु दोस्त सां जो बि तालीम याफ़्ता बाइख़लाक़ मुहज़िब ऐं शादीशुदा हो थी वई। उहा मोहबत एतिरी क़दुरु ज़ोर वठी वई जहिड़े संदसि ख़तनि मां मालूम थिए थी त जुनून जी हद खे वञी पहुती हुई। ॿिन्ही माण्हुनि में तिफ़ावत ही हो त मर्द साहिबु दिलि न हो, सिर्फ़ु साहिब दिमाग़ ऐं ताजिर ज़हनियत जो हो, ऐं औरत साहिब दिलि वफ़ा ऐं क़ुर्बानीअ जो मुजस्समा हुई। हिकु पॉज़िटिव हो ॿी नेगेटिव हुई। उन जे इम्तिज़ाज सां बहितर मुरकब बणिजी सघियो थे, जंहिं सूरत में ॿई शादीशुदा साहिब औलाद ऐं बाइख़लाक़ हुआ। उन करे जिनसी ख़्वाहिश जी कशिश जो सवाल वठनि अहमियत रखंदड़ न हो, पर जंहिं सूरत में अक्सरी मिजाजी मोहबत 90% जिनसी ख़्वाहिश जे असर हेठि ज़ोर वठे थी, तंहिं करे जेसीं ताईं तालिब इल्म ऐं फ़िक्र ज़रिए उन सारे मसइले ते सम्लाइमेशन रूहानी तावील न थिए कई त उन वक़्त ताईं उहो मसइलो मुंझाईंदड़ थी पियो थिए। हिन हालति में मुंहिंजे मर्द दोस्त उन जी मोहबत खे सवाइ हम ख़याली या वक़्ती मुलाक़ात जी ज़्यादा अहमियत न थिए ॾिनी, लेकिन मुंहिंजे मीम दोस्त उन सारे मामले खे ज़िंदगीअ जो माहौल सम्झी राति ॾींहुं उन फ़िक्र ऐं ख़्याल में गुज़ारणु शुरू कयो, जंहिं करे उहो निहायत परेशानी ऐं ॾुख में गुज़ारणु लॻी। अहिड़ी हालति में खेसि कैमोनस ग़मख़्वार ऐं हमदर्द दोस्त जी ज़रूरत हुई जो उनखे उन मुश्किलात में सहारो ॾेई सघे। हिन कई तजुर्बा कया, जॾहिं मूंसां वाक़फ़ियत थियसि त हिन खे उहो माण्हू मिली वियो जंहिंजी ज़रूरत हुयसि। हिन जो आहिस्ता थी मूं ते भरोसो थी वियो ऐं सम्झियाई त मुमकिन हो संदसि मुश्किल मुंहिंजे ज़रिए हल थी सघंदी। तंहिं करे उहो कलाकनि जा कलाक मूंसां हाल ओढ़ण लॻी ऐं मुंहिंजी मार्फत दोस्त सां मिलण ऐं ॿिन्हिनि जे विच में जा ॻाल्हि हाइल हुई उनखे दूरि करण लाइ कोशिशि करणु लॻी। उन में दोस्त जी ज़ाहिरी बे इल्तिफ़ातीअ ते नाउमीदी ऐं दिलि शिकस्ता थियण ऐं कई शक शुबा पैदा थियणु शामिल हुआ। विचड़ंदड़ बीमारीअ वांगुरु इश्क बि विचड़ंदड़ आहे। ऐं जज़्बाती त अॻे होसि, वेतर हाणे जो हिन नई मालूमात जे बिना ते तजुर्बा थियणु लॻमि त मूंखे कारो ॿध कमरे सां रंग न मटाए ओसान ज़रूरु मटाईंदो वांगुरु आहिस्ते आहिस्ते उन इश्क जे बीमारीअ जो मरीज़ बनाए छॾियो। पहिरीं त मूंखे पतो ई कोन पियो त आउं बि को इश्क जे मर्ज़ में गिरफ़्तार थी वियो हुउसि। सिर्फ़ु ॿिन्ही दोस्तनि जी बाहिमी मुश्किलातुनि दूरि करण ऐं हमदर्दीअ लाइ मीम जी मदद कंदो रहियुसि। मुंहिंजे ऐं दोस्त मीम जूं तबियतूं जज़्बाती हुअण करे क़रीबन साॻियूं हुयूं, उन करे हिक ॿिए जे जज़्बात खे सम्झण में का तकलीफ़ न थिए थी। हिन खे पतो न पियो त आउं उन्हनि डिघुनि मुलाक़ातुनि ऐं हाल ओण ऐं हमदर्दीअ जे वजह करे संदसि मोहबत में गिरफ़्तार थींदो वियुसि, ऐं मूंखे पतो न पियो त मुंहिंजी हेतिरी हमदर्दी दिलचस्पी ऐं साणसि उत्साह जो कारण कहिड़ो। पहिरियों दौरु त बिना लालच जी ख़िदमत ऐं हमदर्दी करण में गुज़री वियो, लेकिन ॿिए दौर में दाख़िल थियण बाद जंहिंखे सने बलूग सॼो अथमि, जॾहिं तमीज़ जो मादो पैदा थियो ऐं सदुन जनम वरितो त पतो पवणु लॻो त हकीम पाण मरीज़ बणिजी चुको हो। जिन ॻाल्हियुनि मुंहिंजे दोस्त मीम खे मुंझायो हो से ॻाल्हियूं मुंहिंजे साम्हूं अचणु लॻियूं। मूं ते जिनसी ख़्वाहिश, रकाबत ऐं हुसूल मतिलब वग़ैरह ॻाल्हियुनि अणसिधीअ तरह हमिलो करणु शुरू कयो। विसाल जी हालति में बि बेसब्री हुई ऐं फ़िराक में बेक़रारी हुई। उन्हनि ॻाल्हियुनि मुंहिंजी तबियत ते घणो असरु कयो। उन हालति में मन लाइ बरस्ता खुलियल हुआ। हिकु त उन जज़्बे खे फितरी कशिश सम्झी जिनसी ख़्वाहिश जी पूरे करण लाइ कतब आणिया,
ॿियो त उन ॻाल्हि खे बेकार ऐं बेमानी सम्झी छॾे ॾियां। पहिरीं राह खां मूंखे मज़हबी इख़लाक़ी सोशल असरनि बाज़ रखियो। ॿीअ खे दरवेशनि जी सोबत करे सआदत सम्झी छॾण जे एवज़ वधीक दिलचस्पी वठी उन जे सब्लाइमेशन रूहानी तावील लाइ कोशिशि कयमि। मुंहिंजा मज़मून उन जी ग़ौर ऐं फ़िक्र जी कड़ी मालूम थियनि था। उन सिलसिले में मुंहिंजी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि ते कहिड़ो असरु पियो सो मुख़्तसिर तौरु हेठीअ तरह पेश कंदुसि। उन इश्क जो मुंहिंजी इबादत ते हेठियों असरु पियो। इश्क जो इबादत ते असरु। अॻे जंहिं वक़्तु ख़ुदा जो तसवुरु मिजाज़ी होम ऐं ख़्यालु होम त ख़ुदा साईं मथे आसमान ते वेठो आहे, सभु कुझु ॾिसे पियो, सभु कुझु उन जी रज़ामंदी ऐं हुकुम सां सरअंजाम थिया थिए, इबादत करण ते राज़ी थिए थियो त उन वक़्तु संदसि इबादत मां सुरूर हासिलु थींदो हो। लेकिन बाद में जॾहिं इल्म जे दाणे चखण बाद अल्लाह जो मिजाज़ी तसवुरु बदिलजी बेमिसाल ऐं बेसूरत फ़हम गुमान खां बुलंद साम्हूं आयो, उन खां पोइ इबादत मां अॻूणो मज़ो निकिरी वियो हो। पर जॾहिं खां मिजाज़ी इश्क सां वास्तो पियो त अल्लाह आसमान मां लही अची माण्हूअ जी सूरत में साम्हूं बीठो। हाणे कसरत खां निकिरी वहदत खे पहुतो हुउसि। महबूब हक़ीक़ीअ जो तसवुर बि मिजाज़ी बणिजी पियो हो। दोस्ताने ऐं बेनज़र बाज़ी हाफ़िज़े में कुनीद के मने ओरा अज़े मुहिबान खुदा मई बेनम, यानी दोस्तो नज़रबाज़ी हाफ़िज़ खे ऐब न सम्झो, छाकाणि त आउं हुनखे अल्लाह जे दोस्तनि मां ॼाणा थो। ज़ाहिरी नमाज़ूं ऐं रोज़ा ख़तमु थियण लॻा, सोबत सुपरियां जी वॾी भायम हाज, कज़ा कज नमाज़ वक़्तु विराइण सुतरो। रुगो फ़िराक जी हालत में दिलि खे आथत ॾियण लाइ कंहिं वक़्तु इबादत कंदो हुउसि। कीजो केॾांहीं अखियूं पसी आयूं, ताणी तेॾांहीं पहियूं पाण मरादियूं। अॻिते हली जॾहिं इश्क मिजाज़ीअ खे हक़ीक़ी इश्क तरफ़ नियण जी ख़्वाहिश पैदा थी त ख़्यालु आयो त छो न मुर्शिद जे ज़िक्र अज़कार ज़रिए मिजाज़ मां चढ़ी हक़ीक़त खे पहुचां। उन ख़्यालु मूंखे ख़्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदीअ जी ख़िदमत में मोकिलियो, जंहिंजो अहवालु अॻे करे आयो आहियां। उन हक़ीक़त ऐं मिजाज़ जे विच में दोहीअ जे ख़्यालु मूंखे राह रास्त ॾेखारण जे एवज़ पाण गुमराह कयो। न ख़ुदाई मिला न विसाले सनम, न इधर के रहे न उधर के रहे वारो हाल थियो। पर उन तजुर्बे मां मालूम थियो त ज़ाहिरी इबादत मां कुझु न वरियो, ख़ुसूसन उन हालत में जॾहिं दिलि बुतनि सां भरी पई हुई। इश्क जो इल्म ते असरु। इब्तिदा में इल्माम मालूमात लाइ पढ़ंदो हुउसि ऐं जेकी नज़र साम्हूं ईंदो हुउमि पढ़ंदो हुउसि। हिन नई दौर में अचण बाद मूंखे इल्म जे हुसूल लाइ के ख़ासि मयार मुक़ररु करणा पिया, जहिड़ो कि 1 सुरूर दिलि जो हुसूल, 2 पाण विञाइण जी माना सम्झणु, 3 पाण सुञाण, 4 फ़िराक ऐं विसाल जा तफ़ावत मालूम करणु। नंबर 1 इल्म मां सुरूर दिलि जो हुसूल। इश्क मिजाज़ीअ जे हिन दौर में अचण बाद इल्म जा रस्ता ऐं राहूं बि तब्दील थियण लॻा। अॻे इल्म मालूमात जे ज़ख़ीरे वधाइण, ज़हनी अयाशी, मुख़्तलिफ़ मक़सदनि जे हुसूल लाइ मददगार तौरु हासिलु कंदो हुउसि। अॻे किताबनि सालिहनि जी सोबत, ग़ौर ऐं फ़िक्र जा ज़रिया इल्म जे हुसूल लाइ कमु ॾींदा हुआ। हाणे त महबूब जो मुंहुं मुसहफ़ जो कमु ॾेई केई अणॾिठल नज़ारा ॾेखारे छॾिया हुआ। सारी काइनात में उन मिजाज़ी महबूब जूं निशानियूं नज़र अचण लॻियूं हुयूं। आलम सफ़ात संदसि असुल रंग ढंग में ॾिसण में आयमि। हुस्न कुल जो जलवो जॾहिं जुज़ में ॾिठुमि त हर शइ उन जे हुस्न सां मामूर ॾिसण में आई। महबूब जूं अखियूं दरियूं हुयूं, जन मां झाती पाए नवां नवां नज़ारा पे ॾिठमि। सारी काइनात जा मुख़्तलिफ़ मज़र जे अॻे मूं लाइ बेजान शयूं पे मालूम थियूं। तन में ज़िंदगीअ खे रवां ऐं दवां ॾिठमि। जबल, ज़मीन, दरिया, समुंड, वण, गुल ऐं पन ज़ुबान ज़िंदगीअ सां मूंसां ॻाल्हाइण लॻा। हाणे किताबनि जी घणी ज़रूरत न रही। मूंखे अखड़ियुनि वॾा थोरा लाया, न पिणु पिरी पसंदि खणा जे घर साम्हूं। शाह लतीफ़। अॻे ॿुधो हुउमि त मुख़्तलिफ़ क़िस्म जा नशा सुरूर पैदा करे ज़िंदगीअ खे पुरलुत्फ़ बनाइनि था। शराब, भंग, चर्स वग़ैरह जा नशा आरज़ी तरह ग़म ग़लत करे सुरूर पहुचाइण लाइ मशहूरु हुआ, पर उन्हनि जो नशो आरज़ी हो।
नशो उतरण बाद थकावट, कमज़ोरी ऐं बदहवासी नतीजनि में हासिल थिए थिया। राग सुरूद जो सुरूर बि नशावर शइ वांगुरु माण्हूअ खे ॿी दुनिया में वठी थिए वियो। सुहिणा नज़ारा, सुहिणा माण्हू, उमदियूं आखाणियूं सभु पंहिंजो मटु पाण हुयूं। पर मिजाज़ी इश्क जे हिन दौर उन्हनि जी क़ीमत किराए छॾी। बेजान शयुनि में जान ॾिसण में आई, बेरंग नज़ारनि में रंग नज़र आयो। बेमाना ॻाल्हियुनि जी माना मालूम थियण लॻी ऐं आरज़ी ऐं दाइमी ॻाल्हियुनि जी तमीज़ थियण लॻी। आहिस्ते थी पतो पवण लॻो त सही इल्मु उहो हो जो सुरूर दिलि पैदा करे दुनिया माफ़िया खां तारिक करे छॾे। नंबर 2, इल्म मां पाण विञाइण जी ख़बर। शाह लतीफ़ फरमायो हो त जे ई पढ़ियमि पाण लाइ से ई से लथिया, वागो थी वरियाम अखर अॻियां उभरी। हिन वक़्त ताईं इबादत, इल्म ऐं अमल ख़ुदि ई पैदा कई हुई, जा महबूब जे मेलाप खां पर्दो बनियो बीठी हुई। कई अक़ीदा, मुहबतूं ऐं तसब दिलि ऐं दिमाग़ ते हावी थी वियल हुआ। हिकायत ॿुधी हुयमि त के माण्हू हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि राह हिदायत लाइ आया ऐं फैज़ लाइ अर्ज़ु कयाऊं। हज़रत जन जे भर में हिकु वॾो प्यालो पाणीअ जो भरियो रखियो हो। पाण हुननि खे फरमायाऊं त नंढनि प्यालनि में पाणी भरे हिन में विझो। जंहिं ते हुननि चयो त हज़रत हीउ प्यालो अॻु में भरियल आहे, उन में वधीक पाणी पइजी न सघंदो। उन ते पाण फरमायाऊं त जहिड़ीअ तरह हीउ अॻु में भरियल प्यालो वधीक पाणीअ जो मुतहमिल थी नथो सघे, अहिड़ी तरह जेसीं ताईं दिलि ऐं दिमाग़ मां अॻियां अक़ीदा, मुहबतूं ऐं तसब कढी साफ़ करे रहबर अॻियां पेश न थिया आहियो, उन वक़्त ताईं नवां पैगाम ऐं हिदायतूं हासिल थी सघणु मुश्किल आहे। पर उन जी माना पूरी तरह सम्झण में न आई हुयमि। इश्क मिजाज़ी बात मूंखे पतो पवणु लॻो त इश्क जे राह में पहिरियों क़दम उहो आहे त पाण खे विञाई। जनी भायो पाण कयाई तवाई तन खे। बेदल फ़कीर फरमायो आहे त सुख रम्ज़ वजूद विञावण दे, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी। उन करे इल्म पाण फ़ाइदो ई तॾहिं पहुचंदो इल्म मां फ़ाइदो ई तॾहिं पहुचंदो जॾहिं आशिक़ दारियुनि में माशूक़ खां सवाइ सभ खे पंहिंजी जुदागाना वजूद सूदो फ़ना करे छॾे। नाज़िक सां विसाल सवाइ नेस्त थियण जे हासिल थी न सघंदो। पिनी उहे ई से सघंदा जे ॿई अखियूं ग़ैर खां ॿूटींदा। पाण विञाइण जी कुंजी फ़िराक जे हथ में हुई। पाण सुञाण जो इल्मु। नंबर 3, मिजाज़ जे ॿिए दर्जे में तमीज़ पैदा थी आशिक़ दोहीअ जे दुनिया सां दो चार थिए थो। उन खां ॿाहिरि निकिरण लाइ तालिब खे हिकु तरफ़ चूंडणो आहे, जो लाज़मी तौरु माशूक़ जो तरफ़ ई थियणो आहे। पाण खे फ़ना करण बाद ई उहो दर्जो हासिल थी सघे थो। अवल में ईअं मालूम थींदो त तालिब सभु कुझु विञाए पिरीअ जे पलांद में विझण वारो आहे, पर विञाइण बाद खेसि पतो पवंदो त असीं सिकूं जंहिंखे से तां असां पाण, हाणी वञ गुमान असां सही सुञाता सुपरी। शाह लतीफ़। मज़हब जे इब्तिदाई दौर में बंदो ऐं माबूद जुदा हस्तियूं हुआ। मिजाज़ जे अवाइली दर्जे में माबूद ख़ुदि बंदो हो, यानी हक़ीक़त हुई कान, रुगो मिजाज़ हो। अॻिते हली मालूम थियणु लॻो त मिजाज़ ऐं हक़ीक़त हिकु तस्वीर जा ॿ पासा हुआ। ॾिसण जे ॾिसी त हमा खे हक़ चई, शारिक शक मनीन अंधा उन ई ॻाल्हि में। उहे ॻाल्हियूं इल्म तसव्वुफ़ जे ज़रिए अॻे पढ़ियल हुयूं, पर जेसीं ताईं मिजाज़ी लेबाट्रीअ में उन्हनि ॻाल्हियुनि जी छाणबीन न कई वई हुई, उन वक़्त ताईं उन्हनि जी सही ख़बर पइजी न सघी हुई। उहो इश्क़ ई हो जंहिं मां उन जो अमली सबूत मिलियो। नंबर 4, विसाल ऐं फ़िराक जा फ़र्क़ मालूम करणु। मिजाज़ी इश्क जे इब्तिदाई दौर में विसाल ऐं फ़िराक खे ॿिनि जुदा हक़ीक़तुनि में विरायल सम्झुमि थे, लेकिन आहिस्ते आहिस्ते थी हुन ॿिए दौर में मूंखे मालूम थियो त उहे मुहबत जे सफ़र जूं ॿ मंज़िलूं हुयूं। वसाल सां इश्क जी इब्तिदा थिए थी ऐं फ़िराक उन जी तरक़ी याफ़्ता मंज़िल आहे। उहे ॿ जुदा हक़ीक़तूं कोन हुयूं। हिकु ॾींहुं उन मसइले जे नाज़िक ॻंढ खे सुलझाइण लाइ फ़िक्र कंदे थकिजी पियुसि ऐं अलामा आया काज़ीअ वटि उन मसइले ते सम्झाणी वठण लाइ वियुसि।
मूं सुवाल कयो त साईं दर्द छा आहे? पाण फरमायाऊं त दर्द ख़ुशीअ जो तरक़ी याफ़्ता दर्जो आहे। जहिड़ीअ तरह सैकरीन ज़ाइके में तेज़ ऐं कड़ी थिए थी, पर उन जा दाणा सारे पाणीअ जे प्याले खे मिठो करे छॾीनि था, उहा समेटल ख़ुशी आहे। मिजाज़ जा मरहला तइ कंदे अॻिते ॿिन्हिनि खे असरु विञाईंदो ॾिठुमि। उन्हनि जो मिसाल अहिड़ो हो जहिड़ो घड़ियाल जे पेंडुलम जो। उहो बाज़े हिकु तरफ़ त ॿिए वक़्तु रदे अमल में ॿिए तरफ़ हलंदो रहे थो। उहो तहरुक जो दर्जो आहे, लेकिन आख़िर उहो दर्जो बि अचण वारो आहे जंहिंमें ज़ाहिरी तहरुक कसरत ऐं तहरुक करे सुकून में ॾिसण में ईंदो। उहो मिजाज़ हो जंहिं उन्हनि मुख़्तलिफ़ तसवुरनि जे पोयां बुनियादी वहदत जो राज़ अफ़शा कयो। इश्क जा मुंहिंजी अमली ज़िंदगीअ ते असर। ज़िंदगीअ जे इब्तिदाई दौर में जीअं मथे ज़िक्र करे आयो आहियां, अमली तरह हर तरफ़ पियो हलंदो हुउसि। लोकल बोर्ड कराची, म्यूनिसिपल कोऑपरेटिव तहरीक ऐं अदबी संगतुनि जे मामलनि में मुस्तग़रक़ हुउसि। हाणे जीअं सिंध जे बम्बईअ खां जुदाईअ जा इम्कान ज़ाहिर थियण लॻा, मूं ज़िले जे हद खां टपी सारी सिंध जी सतह ते सियासत में बहिरो वठण जी तयारी कई। पहिरीं सिंध पीपल्स पार्टी सर शाहनवाज़ भुट्टे जी लीडरशिप हेठि ठाहे कमु करणु शुरू कयो, पर सर शाहनवाज़ भुट्टे जे बम्बईअ तरफ़ वज़ीर मुक़ररु थियण करे उहा पार्टी हली न सघी। वरी सूबे सिंध जे जुदा थियण वक़्तु चूंडुनि खां अॻु इतिहाद पार्टी नाले जमायत सर शाहनवाज़ ख़ान भुट्टो ऐं सर हाजी अब्दुल्ला हारून जी मुआविनत सां ठाही चूंडूं लड़ियुसि। सिंध असेंबलीअ में चूंडिजी अचण बैदि सर शाहनवाज़ ख़ान ऐं हाजी अब्दुल्ला हारून जे न चूंडजण करे जॾहिं गवर्नर सिंध बावजूद 5 मेंबरनि जे मदद हुअण जे सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे वज़ारत ठाहिण लाइ दावत ॾिनी, त हिन हिंदुनि जी आज़ाद पार्टी ऐं इतिहाद पार्टीअ जे मीर ग्रुप खे वज़ारतूं ॾेई पंहिंजे तरफ़ करे छॾियो। असां ख़ान बहादुर अल्लाह बख़्श खे रहियल पार्टीअ जो लीडर चूंडे मुखालफ़त में वेही कमु करणु लॻासीं। कांग्रेस बि जमात हुई जा असां सां गॾु मुखालफ़त में वेठी। पोइ ॿिन्ही जमातुनि गॾिजी सिंध में आम राय खे हमवार करण लाइ मीटिंगूं सॾायूं। उन करे हिंदुनि जा आम राय मुखालिफ़ थींदे ॾिसी के हिंदू मेंबर वज़ारत जो साथ छॾण ते मजबूर थिया। हाणे सर ग़ुलाम हुसैन मेंबरनि जे तादाद वधाइण लाइ लालच ऐं ख़ौफ़ जे ज़रिए मेंबरनि खे हथु करणु शुरू कयो। कन खे पार्लियामेंट्री सेक्रेटरी मुक़ररु कयाई, कन खे दड़का ॾिनाई। मूं ते दोस्तनि जी मार्फत वज़ारत जे तरफ़ वठण लाइ ज़ोर विधो वियो, पर इनकार थियण ते मुंहिंजे 2 साथियुनि मास्टर मंघाराम टहरामाणीअ वटां जवाब मिलण ते हिन खे चीफ ऑफिसरीअ मां कढियो वियो। हिननि जो ख़्यालु हो त उन करे हीस जी हालतूं तब्दील थींदियूं, लेकिन मूं जॾहिं संदन उन जे कारनामे ख़िलाफ़ महमले जो ठहराव सिंध असेंबलीअ में पेश कयो त हिंदू मेंबर सभु फिरी वियनि। कवी इम्कान हो त ठहराव पास थी वञे जो बेएतबारीअ जे ठहराव बराबरि हो। स्पीकर जी मदद सां हिननि ठहराव खे टाक आउट कराए हाल जान बचाए वरिती। उन खां पोइ इतिहाद पार्टीअ सां प्रोग्राम जी बुनियाद ते ठहराव करे वज़ारत हलाइण लॻो, लेकिन प्रोग्राम ते अमल न करण करे संदसि वज़ारत खे कांग्रेस ऐं हिंदू मेंबरनि जी मदद सां शिकस्त ॾेई ख़ान बहादुर अल्लाह बख़्श जे हथ हेठि इतिहाद पार्टीअ जी वज़ारत ठाराईसूं। असांखे उमेदु हुई त अवाम लाइ जंहिंजी अक्सरियत मुस्लमान हुई हिन नई वज़ारत खां को कमु कराए सघंदासूं, पर जंहिं सूरत में मुस्लिम मेंबरनि ते एतबार कोन हो, उन करे ख़ान बहादुर अल्लाह बख़्श हिंदू मेंबरनि जे नाराज़ थियण जे ख़ौफ़ खां सिंध जा मुख्य मसइला कर्ज़नि जी मुआफ़ी ऐं कानून इंतकाल एराज़ीअ जा कानून पास कराए न सघियो। ऐं उन जे वक़्तु ढलूं वधाए छॾियईं जंहिं तां इतिहाद पार्टी टुकरा थी पई ऐं असां मुखालफ़त में वञी वेठासीं। सिगो ई ख़ान बहादुर अल्लाह बख़्श लालच ऐं ख़ौफ़ जे ज़रिए मुस्लिम मेंबरनि खे पंहिंजे तरफ़ करे वियो। हिंदू त अॻे ई साणस हुआ। उन ते मशहूरु थियो त मुस्लिम अवाम खे मज़हब जे नाले में गॾु करे वज़ारत खे मरूब करे सुधारे जा कम कराया वञनि, पर जीअं पोइ तीअं ख़ान बहादुर आम राय जे न हुअण करे का बि परवाह न करणु लॻो। मजबूर थी असां ॿी ऑल इंडिया जमात मुस्लिम लीग जे सहारे हेठि सिंध में कांग्रेस कॉन्फ्रेंस सॾाए अवाम खे मुनज़िम करण जी शुरूआत कई। अहिड़ीअ तरह सां ऑल इंडिया जमातुनि खे सिंध में ज़ोर आज़माईअ जो मौक़ो मिलियो।
अॻिते हली मुस्लिम लीग असेंबली पार्टीअ जो लीडर सर ग़ुलाम हुसैन, डिप्टी लीडर मीर बंदा अली ख़ान वज़ारतूं वठी वञी अलाह बख़्श सां शामिलु थिया। असां चंद माण्हू मुस्लिम लीग में रहिजी वियासीं। जन अॻिते हली मुस्लिम क़ौम ऐं पाकिस्तान जे नारे हेठि मुस्लमाननि खे मुनज़म करणु शुरू कयो। उन मसइले बाबति छा वियो वापिरियो उन जो मुफ़सिल ज़िक्र मूं नई सिंध लाइ जिदोजहद ऐं पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी में ॾिनो आहे, उन करे हिते दोहिराइणु ज़रूरी नथो ॼाणा। हिते आउं उनखे मिजाज़ी पहलूअ जे नुक़्ता निगाह खां पेश कंदुसि। जॾहिं सर ग़ुलाम हुसैन मूंखे लालच या दबाव ते मरूब न करे सघियो त हिन मुंहिंजे दोस्त मीम ज़रिए पंहिंजी तरफ़ आणण जी कोशिशि कई। उन असर खां मथे दुनिया में को बि असरु मूं ते कोन हो। मूं वटि मीम खे उन वक़्तु मिजाज़ी रहबर, मोहबत जे मुर्शिद ऐं उस्ताद जो दर्जो हासिलु हो। मूं सियासत जे ख़लिफ़शार खां पासे थियण वास्ते वञी मीम दोस्त जी पनाह वरिती हुई। हाणे ख़ुदि उन जे तरफ़ां ज़ोरबार पियो त सर ग़ुलाम हुसैन सां शामिलु थिया, पर उन अरसे में मुंहिंजा सियासी अक़ीदा ऐं इरादा पका थी चुका हुआ। उन करे उन जे असर हेठि मिड़ी न सघियुसि। मुंहिंजी ज़िंदगीअ में उहा निहायत नम्रत आज़मा घड़ी हुई जंहिं मां चढ़ी पार पियुसि। ज़ालुनि खे मर्दनि खां बि वधीक कनि हालतुनि में रकाबत थिए थी। दोस्त खे वहम ऐं गुमान बि न हो त आउं जो खेसि आका सॾींदो हुउसि सो कीअं संदसि हुकुम जी इनराफ़ी करे सियासी मामलनि में संदसि दस्त अंदाज़ीअ खे क़बूल न कंदुसि। उन ते हुन जो तवजो ॿिनि ॻाल्हियुनि ॾे वियो। हिकु त हुनखे गुमान पैदा थियो त शायदि हिन खे अलहदा मूं ते कंहिं ॿी औरत जो असरु पियो हो। जा ॻाल्हि सरासर ग़लति हुई, पर वहम जो को इलाज ई कोन थींदो आहे। ॿियो हिन खे ख़्यालु वेठो त मुमकिन हो त हिन पूरी तरह पंहिंजे असर रुसूख़ जो इस्तेमालु मूं ते न कयो हुजे। पहिरीं सबबु करे नाराज़गी ॾेखारियईं, ॿिए जे करे वरी असरु हलाइण लाइ कोशिशि कयईं, पर ॿिन्ही हालतुनि में नतीजो को बि न निकितो। आउं पंहिंजे इरादे ते अटल रहियुसि। ख़्वाजा हाफ़िज़ फरमायो आहे त बमए सजादा ए रंगीन कुन गर्त पेरे माने गवीद के सालिक बेखबर न बोध ज़ाराहे दरे सम मंज़िलहा। माना जेकॾहिं मुर्शिद चवे ई मुसल्ला शराब सां आला कर त ईअं कर, छाकाणि सालिक सफ़र जे मंज़िलुनि खां अणवाक़िफ़ न हूंदी आहे। हाणे सुवालु उथंदो त उन हालत में मूं छो इनराफ़ी कई। उनजो जवाबु उहो आहे, उन जे दोस्त जी सोबत में ऐं इरादे जो पुख़्तो कुझु क़दुरु अक़ीदनि में रासिख़ थींदो वियुसि। मुंहिंजी ज़िंदगीअ में मज़हब, इल्मु, अमल ऐं इश्क खे जुदा जुदा किरदारु अदा करिणो हो। जीअं यूनानी हकीम चवंदा आहिनि त माण्हूअ ते चइनि तबियतुनि जो असरु रहे थो, सौदा, दम, बलगम ऐं सफ़राई। उन्हनि जो तवाज़ुन सां तंदुरुस्ती ठीकु रहे थी। उन्हनि मां हिक में वाधारो या घटिताई अची वेई त सारी जिस्मानी हालत जे बिगड़ण जो इम्कान थी पवे थो। उन वांगुरु मूंखे उन ई मज़कूरा बाला जुदा सिगाए ज़िंदगीअ में तवाज़ुन रखणु ज़रूरी हो। ईअं ठीकु न हो त हिकु वधीक ॿियनि खे बेकार बनाए छॾे। मज़हब खे पंहिंजो दायरा अमल हो, इल्म खे पंहिंजो किरदारु अदा करिणो हो, अमल खे कनि मुक़ररु मक़सदनि ऐं मुरादुनि सां हलाइणो हो, ऐं इश्क खे उन सभिनी जो रूह रवां थियणो हो। उन्हनि में क़ुवत पैदा करे ज़िंदगीअ जे मज़कूरा बाला शोबनि खे कारआमद बणाइणो हो, न उन्हनि मां हिकु या ॿिए खे मुअतल करे छॾिणो हो। मूं सिंध जे 5000 साला शानदार तारीख़ खे ज़िंदह करणु, सिंध जे कल्चर ऐं ज़ुबान जी तरक़ी, सिंध जी सियासी आज़ादी ऐं इक़्तिसादी ख़ुशहाली, सिंध जे जुदा क़ौमी वजूद जी बहाली ऐं सिंध जी गैरत, हमियत ऐं शानदार रवायात जे ज़िंदा करणु जो अहद करे सियासत में पेर पातो। का बि ॻाल्हि जे उन ई राह में रंडक विझण वारी हुई क़बूल करण लाइ तयारु न होसि, भले कंहिंजे तरफ़ां बि पेश कई वञे। मूंखे पतो हो त मुल्हनि कहिड़ी तरह मज़हब खे हर शोबे ते हावी करण लाइ मुआशिरे खे मफ़लूज बनायो हो। मूं ॾिठो हो त सूफ़ियुनि, मुर्शिदनि ऐं रूहानी रहबरनि कहिड़ीअ तरह पंहिंजी हद खां टपी सोसाइटीअ खे बेकार बनायो हो। मूं ॾिठो हो त आलिमनि इल्म खे कीअं न मुस्तक़िल मफ़ाद जो आलाइकार बनाए कत बांधो। सो पंहिंजे मुक़ररु कयल राह खां हटण लाइ इनकार कयुमि। दोस्त जे उन ई कोशिश मूंखे ढाल तौरु ॿिए दोस्त सीन सां वास्तो रखाइण लाइ मजबूर कयो। उन ॿिए दोस्त सां न मूंखे जिन्सी कशिश हुई, न रूहानी रस्तो हो।
सिर्फ़ु सियासी दुनिया में सुपर करे कमु आणण लाइ लाॻापा वधायमि। मूंखे सियासत में कई सलाहकार ऐं दोस्त रहिया आहिनि, पर मज़कूरा बाला उसूलनि जी बुनियाद ते हर हिक खे कच्छे उन्हनि जी सलाह वरिती अथमि ऐं लाॻापा हलाया अथमि। नतीजो उहो निकितो त केतिरा ई दोस्त कुझु वक़्तु रही वरी छॾे विया आहिनि।